अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं तां असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 24 जनवरी 2026 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। इंसानी हक़नि जी वकील ईमान मज़ारी मुड़ुस समेत जेल हवाले। नेशनल पार्टीअ जे अॻवान ताज मरी ज़ैन शाह ऐं ॿियनि पारां आज़ादी जो मुतालबो। जसकम आरिसर जा जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। बलूचिस्तान मां वधीक 5 ॼणा खंभिजी विया। मोरो वाक़े बाद गिरफ़्तार कयल 38 ॻोठाणा आज़ादु न थी सघिया। शाहनवाज़ कुंभर जे वारसनि पारां अदालती कार्रवाई ते ख़दशा ज़ाहिर। आसिया खोसो ज़्यादती केस जी जांच शुरू। सकरंड वासी निंगर राहुल जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नवाबशाह में धरणो। हैदराबाद में गुम कयल नौजवान जे वारसनि जो एहतजाज। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां साईं GM सेठ जी सालगिरह बाबति तक़रीब भेटा पेश। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जबरी गुमशुदगियुनि बाबति केसनि जी पैरवी कंदड़ इंसानी हक़नि जी वकील ईमान मज़ारी ऐं संदसि मुड़ुस हादी अली खे इस्लामाबाद मां हिरासत में वठी अदालत में पेश कयो वियो। अदालत ईमान मज़ारी खे 14 ॾींहनि जे जुडिशल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। क़ौमी असैम्बली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान महमूद ख़ान चकज़ई समाजी कारकुन ऐं इंसानी हक़नि जी वकील ईमान मज़ारी ऐं संदसि मुड़ुस जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कंदे उनखे सियासी, क़ानूनी ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ हलक़नि में शदीद ॻणतीअ जो बाइस ऐं शहरनि जी आज़ादी ते हमिलो क़रार ॾिनो। महमूद ख़ान चकज़ई चयो त सियासी इख़्तिलाफ़ रखंदड़नि खे निशानो बणाइणु पाकिस्तान जे आईनी जमहूरी क़दरनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, जॾहिं त क़ानून खे ताक़तवर तबक़नि जे मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ इस्तेमालु करणु रियासती इदारनि ऐं अवाम जे एतमाद ते सवाल उथारे पियो। महमूद ख़ान चकज़ई मुतालबो कयो त ईमान मज़ारी ऐं संदसि मुड़ुस हादी अली खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। एमनेस्टी इंटरनेशनल इंसानी हक़नि जी वकील ईमान मज़ारी ऐं हादी अली जी गिरफ़्तारी ते ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो आहे त इहा गिरफ़्तारी पाकिस्तानी इख़्तियारनि तरफ़ां इंसानी हक़नि जे कारकुन ऐं वकीलनि जे ख़िलाफ़ जारी अदालती हिरासत ऐं दबाव जो ख़तरनाक इज़ाफ़ो आहे। एमनेस्टी इंटरनेशनल चयो आहे त गिरफ़्तारी जो तरीक़ेकार क़ानूनी अमल जी भञकड़ी आहे। एमनेस्टी इंटरनेशनल जो वधीक चवणु हो त इंसानी हक़नि जे मुहावज़नि खे हिरासत करणु ऐं धमकाइण जो ही तरीक़ो फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। एमनेस्टी इंटरनेशनल पाकिस्तानी इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ईमान मज़ारी ऐं हादी खे फ़ौरी तौरु ग़ैर मशरूत तौरु आज़ादु कयो वञे। उन्हनि जे ख़िलाफ़ इंसानी हक़नि जे दिफ़ा सबबि क़ाइमु कयल समूरा इल्ज़ाम वापसि वरिता वञनि। इंसानी हक़नि जे वकीलनि ऐं कारकुननि खे बग़ैर ख़ौफ़ ऐं दबाव जे पंहिंजो कमु करण जी इजाज़त ॾिनी वञे। उन्हनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी इंसानी हक़नि, मज़लूम क़ौमनि, पीढ़ियल तबक़नि ऐं जमहूरी हलक़नि लाइ जाखोड़ींदड़
वकील अॻवान ईमान मज़ारी ऐं हादी अली जी गिरफ़्तारी जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कंदे संदन गिरफ़्तारी खे आइन कानून ऐं बुनियादी इंसानी हक़नि जी खुलियल भञकड़ी सॾियो आहे, जेको मुल्क में इज़हार राय जी आज़ादी खे दॿाइण जी कोशिश जो हिसो आहे। ईमान मज़ारी ऐं हादी अली हमेशह आइन जी बालादस्ती, इंसानी हक़नि ऐं जमहूरियत लाइ आवाज़ उथारींदा रहिया आहिनि। अहिड़नि बाशऊर ऐं कानून पसंद माण्हुनि खे गिरफ़्तार करण सां रियासत जी कमज़ोरी ऐं बौखलाहट ज़ाहिर थिए थी। नेशनल पार्टी सिंध वहदत मुतालबो करे थी त ईमान मज़ारी ऐं हादी अली खे बिना देर आज़ादु कयो वञे ऐं सियासी इख़्तिलाफ़नि खे जुर्म बणाइण वारी रवश खे ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में जमहूरी ऐं सियासी क़ुवतूं मुल्कगीर सतह ते एहतिजाज करण जो हक़ महफ़ूज़ रखनि थियूं। नेशनल पार्टी हर हाल में आइन, जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जी जदोजहद जारी रखंदी। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जे कन्वीनर कामरेड इमदाद काज़ी ईमान मज़ारी ऐं हादी अली जी गिरफ़्तारी जी मज़मत कंदे चयो आहे त हुक्मराननि रियासत खे मज़ाक़ बणाए छॾियो आहे। ईमान मज़ारी ऐं हादी ख़िलाफ़ दाख़िल कयल केसनि खे संगीन मज़ाक़ खां सवाइ ॿियो कुझु बि नथो चई सघिजे। कंहिं गिरफ़्तार करे इंसानी हक़नि जी बदतरीन भञकड़ी कई वई आहे। ॼाणी वाणी इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो वियो आहे। अदलिया खे इंतिज़ामिया ऐं मख़सूस इदारनि जे इशारनि ते नचायो पियो वञे, जंहिं सबबु सॼी दुनिया में अदालती निज़ाम ऐं इंसानी हक़नि बाबति मुल्क तनक़ीद जो निशानो बणिजे पियो। ईमान मज़ारी ऐं हादी कानून जी बालादस्ती ऐं इंसानी हक़नि लाइ जदोजहद कंदे हिकु नई बहादुर तारीख़ रक़म कई आहे। सॼे मुल्क में वकील बिरादरी, इंसानी हक़नि लाइ जदोजहद कंदड़ क़ुवतनि, समूरनि इंसान दोस्त इदारनि ऐं अवाम दोस्त शहरियुनि खे अॻिते वधी ईमान मज़ारी ऐं हादी जी आज़ादी, इंसानी हक़नि जी बहाली ऐं अदलिया जी आज़ादी लाइ असराइतो किरदारु अदा करणु घुरिजे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे वाइस चेयरमैन सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ईमान मज़ारी, एडवोकेट हादी अली चट्ठा ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवाननि ऐं कारकुननि जूं गिरफ़्तारियूं हिन तल्ख़ ऐं ख़तरनाक हक़ीक़त खे वाइखो कनि थियूं त मुल्क में आइन खे अमली तौरु मुअतल करे कानून खे सियासी इंतकाम, ज़ाती मुफ़ादनि ऐं मुख़ालिफ़ आवाज़नि खे दॿाइण लाइ हथियार तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। सैयद ज़ैन शाह पंहिंजे बयान में सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले नवाबशाह जे सदर ज़ैन भुट्टो खे संसद घर में घिड़ी चादर ऐं चार दीवारी जे तक़दुस खे पैमाल करे गिरफ़्तार करण ऐं इस्लामाबाद में इंसानी हक़नि जी सरगर्म कारकुन ईमान मज़ारी ऐं संस मुड़ुस एडवोकेट हादी अली चट्ठा जी गिरफ़्तारी जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कंदे चयो आहे त इहे क़दम बुनियादी शहरी आज़ादियुनि, आइन पाकिस्तान ऐं कानून जी बालादस्ती ते सिधो सं खुलियल हमिलो आहिनि। हुन चयो त इख़्तिलाफ़ राय रखण वारनि वकीलनि, सियासी कारकुननि ऐं इंसानी हक़नि लाइ आवाज़ उथारींदड़नि खे ताक़त, धमकियुनि, घरनि ते छापनि ऐं चालबाज़ियुनि ज़रिए ख़ामोश कराइण जूं कोशिशूं फ़ाशिस्ट तर्ज़ हुक्मरानी जो बदतरीन मिसाल आहिनि, जंहिंखे कंहिं बि महज़ब, जमहूरी ऐं आइनी रियासत में कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल नथो करे सघिजे। सैयद ज़ैन शाह चयो त वकील, सियासी कारकुन ऐं इंसानी हक़नि जा कारकुन सॼे समाज जे ज़मीर जो आवाज़ हूंदा आहिनि। जॾहिं रियासत पाण उन्हनि आवाज़नि खे चिभाटण ते लही अचे त उहो सॼे इंसाफ़ वारे निज़ाम, जमहूरियत ऐं शहरी आज़ादियुनि लाइ इंतिहाई संगीन ख़तरे जी निशानी बणिजी वञे थो। हुन मुतालबो कयो त ज़ैन भुट्टो, ईमान मज़ारी ऐं एडवोकेट हादी खे फ़ौरी तौरु बिना कंहिं शर्त जे आज़ादु कयो वञे। मेहड़ में नामियारे आलम अदीब हबीब हुज़ूरी जे घर ते चढ़ाई कई वई। सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम जे सेक्रेटरी अब्दुल ख़ालिक नाज़ मेमण, काउंसलर उस्मान पंवर, प्रेम कल्पना ऐं ॿियनि जारी कयल बयान में SUP तालके मेहड़ जे सदर हबीब हुज़ूरी जे घर ते पुलिस जी चढ़ाई जी मज़मत कंदे पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। जस्कम जे मरकज़ी सॾ ते सन वेंदड़ काफ़िलनि खे रोकणु, क़ौमी अॻवाननि ऐं कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करणु, गिरफ़्तारियुनि, घरनि ते चढ़ाइनि, हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ जेलुनि में क़ैद क़ौमी असीरनि ते इंसानी सोज़ तशदुद ऐं जेल बदर करणु ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया।
मीरपुर बठोरे में जसकम चेयरमैन असलम खैरपुरी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। सजावल में ज़करिया लगारी, तोहिद लगारी ऐं नियाज़ चांग जी अॻवानी में कारकुननि एहतजाज कयो। गोलाडची में सीनियर वाइस चेयरमैन इस्माइल नाज़ नोतकाणी, आसिफ निज़ामाणी ऐं महफ़ूज़ सिंधी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घोटकी में जसकम जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी वहीद सिंधी, जीए सिंध तहरीक जे अॻवान सुहेल कलवड़, जसकम अॻवान यासर सिंधी, आबिद सिंधी, नियाज़ पिताफ़ी, जसकम शहीद बशीर जे अॻवान फारूक कलहड़ो, एडवोकेट मोमिन कलहड़ो ऐं कामरेड नजीब जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। कोटड़ी में पिणु जसकम जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल फ़ताह चन्ना ऐं फैसल बुर्फ़ जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हैदराबाद में जसाफ़ जे मरकज़ी सदर अली रज़ा बिरोही, नादर भेलार ऐं ॿियनि एहतजाज कयो। ठठे में पिणु मकली प्रेस क्लब अॻियां जसकम जे मरकज़ी प्रेस तर्जमान सरमद खुश्क, हफ़ीज़ आज़ाद, मालिक बिरोही, अली करनाणी ऐं अरशद आज़ाद जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। सागड़ में हसन सिंधी, ग़ुलाम रसूल शर, अली हैदर शर, खैरपुर में वहीद ख़ासखेली, इम्तियाज़ सिंधी, अमरकोट में जीएम नोहड़ी, चंदर कैलाश, मलीर में रशीद खोसो ऐं कराची ओभर में तालिब मैसर ऐं इदरीस चांडियो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरा करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज दौरान अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि जारी रियासती जबर, क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारियुनि ऐं क़ौमी असीरनि सां थींदड़ नारवा सलूक जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। समूरनि गिरफ़्तार क़ौमी अॻवाननि कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। क़ौमी कारकुननि जी हर सूरत में मालिकी कंदासीं। जेलनि अंदरि क़ौमी कारकुन ते तशदुद बंदि न कयो वियो त फेबरवरी में सॼी सिंध में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। मीरपुर बठोरे में एहतजाजी धरणे खे ख़िताब कंदे जसकम आरिसर जे मरकज़ी चेयरमैन असलम खैरपुरी चयो त हैदराबाद में कैदी बंदि पिया आहिनि। जेल में तव्हांखे कहिड़ो बरो थो चढ़े। टी राति उन्हनि खे 1 बजे तशदुद करे सख़्त सीअ में नंगो करे उन्हनि खे खणी जेलनि मुख़्तलिफ़ जेलनि ते शिफ्ट कयो वियो आहे। अॼु ॾींहुं ताईं बाइक ते न ॿुधायो आहे त उन्हनि खे कहिड़े जेलनि ते रखियो वियो आहे। जेल इंतिहान आहे हिन ॾाढ खे बि असीं कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं, पर हिन खे पंहिंजी हिमत ऐं बहादुरी सां मुंहुं ॾेई पार पवंदासीं। ऐं इहे चंद गुज़ारिशूं खणी असां यकीन तौर सिंधी माण्हुनि वटि आयासीं, पर अफ़सोस जो तव्हां माण्हुनि जो ई रवैयो असांखे मायूस करे थो। असांखे न रियासत जो ॾाढ ख़तमु करे सघे थो, न असांखे उहो मायूस करे सघे थो, न असां ते जेको सो इहो तशदुद ख़तमु करे सघनि था। पर तव्हांजी ख़ामोशी, तव्हांजी जेका मुजरिमानी ख़ामोशी आहे, असांजो साहु अवां निकिरे ऐं अमीअ असांजो साथ न ॾियो त इहो अफ़सोस जी ॻाल्हि आहे। इन ते अफ़सोस ज़रूरु थींदो, मायूस कोन थींदासीं, असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। पर तव्हां यादि रखी छॾियो, जेकॾहिं जीअं सिंध जो ई ॻाढ़ो झंडो ख़तमु थी वियो, यकीन ॼाणो अवां हिननि दुकाननि ते वेही ख़ुशहाली रोज़ी न कमाए सघंदा। हिते पंजाबी पठान अची अव्हांखे जुता हणी दुकान ख़ाली कराए छॾींदा ऐं पोइ तव्हां केॾांहुं वेंदा। जेका रवायतूं विझनि था उन में तव्हांखे ख़ामोश न रहणु खपे। अचो अचो सिंधी क़ौम जो साथ ॾियो। सिंधी ही झंडो बुलंद थी चुको आहे ऐं तव्हांजूं उहे ख़ामोशियूं यकीनी तौर ते उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई आहे। ऐं जेकॾहिं उहो ताक़तवर थिया तव्हांखे गुज़र सफ़र करणु न ॾींदा। जीअं तव्हांजूं ज़मीनूं हड़प करे विया, जीअं तव्हांजूं ज़मीनूं हड़प करे विया, जीअं तव्हांजा दरिया हड़प करे विया, जीअं तव्हांजा समुंड हड़प करे विया, तीअं वॾा दुकान हड़प करे वेंदा। कराची में तव्हां दुकान त हलाए ॾेखारियो। जेको मज़दूरी करे थो उनखे गोलियूं हणियूं वञनि थियूं, उहो फ़ाइदे चढ़ियो वञे थो, उनखे तशदुद जे लाश पेचनि था। ॿ ॾींहं अॻु तव्हां वटि बि लाश पियो आहे ख़ासि नौजवान जो। छा इन क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारणु था चाहियो तव्हां? हीअ ख़ामोशी तव्हांजी, तव्हांखे कहिड़े बाह में दुश्मन जा हथ पवंदा? कहिड़ा बहाना करियो तव्हांजूं ज़मीनूं तव्हांजे पेरनि सां था खसनि ऐं हाणे हीअ अजीब क़िस्म जी ख़ामोशी। ऐं तव्हां सम्झो था तव्हांजे हिन में का इन्वॉल्वमेंट कोन हूंदी। अवां यादि रखी छॾियो, हे पुछड़ा ॾींहं अवां ते बि ईंदा ऐं असां जेको कुझु करियूं पिया अवां लाइ करियूं पिया, पर अवां जूं अखियूं नथियूं खुलनि। यकीनी तौर ते इहो न आहे त हर माण्हू खे गिले में हथु विझनि। जॾहिं सिंध में हथु पियो आहे सम्झो तव्हां में हथु पियो आहे। इन जी ॻाल्हि खे नथा सम्झो अवी नुक़सान में वेंदा। बहरहाल कचहरियूं थींदियूं रहंदियूं, असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। हिकु ॾींहुं सुलूह ते ज़रूरु ठाहींदासीं। मुल्क में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे।
बलूचिस्तान मां वधीक 5 नौजवान खंभिजी विया। बलूचिस्तान जे गवादर वारे इलाइक़े जीवणी, खारान ऐं कोयटा जे इलाइक़नि मां 5 नौजवाननि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो। जबरी तौरु खंभे गुम कयलनि में बालाज वल्द मोहम्मद हसन, एहसान वल्द मोहम्मद हसन, हाफ़िज़ नज़ीर अहमद लोहड़ी ऐं ॿिया शामिल आहिनि। बलूचिस्तान जे ज़िले खारान मां पिणु 2 नौजवाननि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे, जिन जी सुञाणप अब्दुल्लाह वल्द हफ़ीज़ुल्लाह ऐं फ़रहाद तौरु थी आहे। कोयटा में सख़्त सीअ बावजूदि जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन जो एहतजाज जारी आहे। काल्ह बि तनज़ीम जे चेयरमैन नसरुल्लाह बलोच जी अॻुवाणी में कोयटा प्रेस क्लब साम्हूं एहतजाज जारी रखियो वियो। वॉइस फॉर बलोच जे अॻुवाणनि चयो त जबरी गुमशुदगियुनि ऐं जबरी तौरु लापता कयल बलोचनि जे अदालत खां मथां क़त्ल वारा वाक़िआ रोकिया वञनि, चचर लाश ॾियण वारो सिलसिलो पिणु बंदि कयो वञे। मोरो वाक़े खां पोइ हिरासत में वरितल 38 बेगुनाह ॻोठाणा आज़ादु थी न आहिनि सघिया। नौशहर फ़िरोज़ जी जेल में मोरे जा 38 बेगुनाह ॻोठाणा क़ैद थियल आहिनि। इन सिलसिले में सिंध सभा पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त गुज़िरियल 8 महीननि खां मोरे वाक़े जा 38 क़ैदी कूड़नि केसनि में नौशहर फ़िरोज़ जेल में क़ैद आहिनि। उन्हनि खे को बि क़ानूनी तहफ़ुज़ न पियो ॾिनो वञे, न वरी उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे थो। सिंध सभा पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ज़िया लंजार जे चवण ते इन्हनि खे गिरफ़्तार करे जेल में रखियो वियो आहे। इन्हनि जे केसनि जूं ॿुधणियूं बि कोन थियूं थियनि, जॾहिं त इहे एहतजाज में शामिल बि न हुआ। उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे वारसनि अदालती कार्रवाई ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे। वारसनि जो चवणु आहे त प्रोसिक्यूटर जनरल सिंध मुंतज़र मेहदी ऐं डिप्टी प्रोसिक्यूटर जनरल सिंध ग़ुलाम अब्बास दलवाणी ओचितो कराची खां हाई कोर्ट मिरपुर ख़ासि पहुता, जिते डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस हलाइण लाइ ख़ुसूसी इजाज़त तलब कई वई। अदालत में केस जी तकड़ी ॿुधणी बाबति दरख़्वास्त मंज़ूर कई वई, जंहिं बाद ॿुधणी जे आख़िर में दहशतगर्दी टोड़ अदालत मिरपुर ख़ासि खे केस में वधीक कार्रवाई खां रोकण ऐं केस जो फ़ाइल हाई कोर्ट मिरपुर ख़ासि तलब करण जो हुकुम पिणु जारी कयो। उन अदालती अॻु भराई खां पोइ डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे ख़ानदान तरफ़ां कुझु ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। ख़ानदान जे वकील मोहम्मद इब्राहिम कुंभर ॿुधायो त मुतासिर धुर खे उन कार्रवाई खां अॻु एतमाद में न वरितो वियो, जंहिं सबबु शफ़ाफ़ियत पिणु सवालिया बणिजी वई आहे। मुतासिर ख़ानदान तरफ़ां उथारियल ख़दशनि में इहो बि चयो वियो आहे त हैदराबाद सां तालुक़ु रखंदड़ जवाबदार या दरख़्वास्त गुज़ार जे वकील रिटायर्ड जस्टिस नूरुल हक़ कुरैशी जो असिस्टेंट बग़ैर नोटिस जे अदालत में कीअं मौजूदु हो। उन खां सवाइ ख़ानदान सवाल उथारियो आहे त जॾहिं केस बरुकनी बेंच सां लाॻापियल हो त पोइ हिकु जज तरफ़ां एतिरो अहम फ़ैसिलो तकड़ में कीअं कयो वियो। मुतासिर धुर मूजिबि ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी शुरू थियण खां पोइ केस में ओचितो तेज़ी सां थींदड़ क़ानूनी क़दमनि ख़दशनि खे जनमु ॾिनो आहे। इन समूरी सूरतहाल ते मुतासिर ख़ानदान जो चवणु आहे त ताज़ी अदालती कार्रवाई सिंध हुकूमत जे किरदार बाबति सवाल उथारे थी, जॾहिं त असीं उमेद रखूं था त केस जी ॿुधणी मुकमल शफ़ाफ़ियत ऐं इंसाफ़ जे उसूलनि तहत कई वेंदी। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी 122वीं सालगिरह जे मौक़े ते अमेरिका जे शहर ह्यूस्टन में तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सिंध जे क़ौमी दर्द, सियासी ग़ुलामी ऐं वसीलनि जी बेरहम लुटमार ख़िलाफ़ सगारो आवाज़ उथारियो वियो। GM सैद मेमोरियल कमेटी ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां मुनक़िद कयल हिन तक़रीब दौरान मुक़ररनि साईं GM सैद खे सिंधो क़ौमी ज़मीर, फ़िक्री अॻुवाण ऐं आज़ादी जी जदोजहद जो अलम बरदार करार ॾिनो। अॻुवाणनि चयो त अॼु सिंध जिन हालतुनि मां गुज़री रही आहे उहे साईं GM सैद जे ख़दशनि जी सचाई जो खुलियल सबूत आहिनि। तक़रीब में इन ॻाल्हि ते पिणु तफ़सीली रोशनी विधी वई त सिंध जा कुदरती वसीला जहिड़ोक गैस, कोयलो, तेल, बंदरगाह ऐं सिंधु दरिया जो पाणी वफ़ाक़ जे मरकज़ी पॉलिसियुनि सबबि सिंध खां ज़बरदस्ती खसिया पिया वञनि। सिंध जी गैस ॿियनि सूबनि
जे सनतनि ऐं शहरनि खे रोशन करे थी, जॾहिं त वसीलनि जी मालिक सिंध जा शहर ऊंदाहिनि में ॿुॾल आहिनि। थर जो कोयलो जेको सिंध जी ख़ुशहाली जो ज़रियो बणिजी सघे थो, उनखे बि मक़ामी आबादी खे नज़रअंदाज़ करे परॾेही ऐं ग़ैर मक़ामी मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। मुक़ररनि ज़रई ज़मीननि ते थींदड़ कब्ज़नि, कारपोरेट फार्मिंग ऐं धारियुनि जी मुनज़म आबादकारी खे सिंधी क़ौम जी तारीख़ी सुञाणप, आबादी जे तनासुब ऐं समाजी ढांचे ते सिधे हमले सां तशबीह ॾिनी। हुननि चयो त सिंध में ज़मीन जेका सदियुनि खां सिंधियुनि जे रोज़गार ऐं तहज़ीब जो बुनियादु रही आहे, अॼु ताक़त जे ज़ोर ते खसी पई वञे, जंहिंसां हारी पोरियत ऐं ॻोठाणा दरबदरी जो शिकार बणिजी रहिया आहिनि। इंसानी हक़नि जी लताड़ बाबति ॻाल्हाईंदे मुक़ररनि ॿुधायो त सिंध में जबरी गुमशुदगियूं, सियासी कारकुननि ते कूड़ा केस, इज़हार राय ते पाबंदियूं ऐं सहाफ़ियुनि खे धमकियूं रोज़ जो मामूलु बणिजी चुकियूं आहिनि। वफ़ाक़ी इदारनि तरफ़ां ॼाणी वाणी अमन अमान जी सूरतहाल ख़राब करे सिंध खे मुस्तक़िल बहिराननि में फासायो पियो वञे, त जीअं सिंधी अवाम पंहिंजनि बुनियादी हक़नि ऐं वसीलनि बाबति आवाज़ बुलंद न करे सघे। तक़रीब जी ख़ासि महिमान UNPO जी सदर ऐं वरल सिंधी कांग्रेस जी अॻूणी चेयरपर्सन रुबीना शेख चयो त असांखे हिकमत अमली ऐं वॾे वाक़े सिंध जे हक़नि जो मुतालबो करणु घुरिजे। तक़रीब में सिंधू दरिया जे पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ वारे मसइले खे ख़ासि अहमियत ॾिनी वई। मुक़ररनि चयो त सिंधू दरिया सिंध जी ज़िंदगी जी रग आहे, जंहिं ते डैम, कैनाल ऐं ग़ैर मुनसिफ़ाणी पाणी विर्छ ज़रिए सिंध खे बंजर बणाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, जंहिंजा नतीजा ज़राइत, माहौल ऐं इंसानी ज़िंदगी लाइ तबाह कंदड़ आहिनि। तक़रीब खे ख़िताब कंदे फरहान काग़ज़ी, डॉक्टर सुभाष, रऊफ़ लगारी, नुसरत समो, ज़ाकिर बिलो, डॉक्टर सरमद मेमण, रहमान काकेपोटे, साना जे अख्तर नूरानी, ज़ुबैर बंबरो, रफ़ीक अब्बासी, सदाम कुराई ऐं ॿियनि साईं GMC जे फ़िक्र खे वरजाईंदे चयो त सिंध जी बका आज़ादी सां जुड़ियल आहे ऐं आज़ादी बग़ैर क़ौम जी बका जे मुमकिन न आहे। सिंध जी आज़ादी, वक़ार ऐं वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ सिंधियुनि में वधीक शऊर, सियासी तनज़ीम, क़ौमी इतिहाद ऐं पुरमन जदोजहद वाहिद रस्तो आहे। हुननि ज़ोर ॾिनो त आलमी बिरादरी, ख़ासि करे इंसानी हक़नि जा आलमी इदारा सिंध में थींदड़ ज़ुल्मनि, वसीलनि जी लुटमार ऐं सिंधियुनि जी क़ौमी सुञाणप मिटाइण जे कोशिशुनि जो नोटिस वठनि। ठुल में पुलिस अहलकारनि जी वहशत जो निशानो बणियल आसिया केस जी बाज़ाब्ता तौरु FIA पारां जांच शुरू कई वई आहे। FIA जी जांच टीम मुतासिर नारी जे ॻोठ पहुची बयान रिकॉर्ड कयो। जांच टीम नारी खे गिरफ़्तार करण बैदि RD 44 थाणे में क़ैद रखण वारे हंध जो मुआइनो पिणु कयो। चोटियारियूं में नीगरी शादबानो मलाह ते तशदुद ऐं मुबीना ज़्यादती जे केस में पुलिस जवाबदार वज़ीर राजड़ खे सख़्त सिक्योरिटी में सांगड़ जी अदालत में पेश कयो। पुलिस पारां 14 ॾींहनि जो रिमांड तलब कयो वियो। अदालत 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूरु कयो, जॾहिं त पुलिस सर्जन रिपोर्ट जारी कंदे शादबानो मलाह ते तशदुद थियल हुजण जी तस्दीक़ करे छॾी आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त न्याणी जे चहिरे ऐं पेशानी ते धक ऐं नक जी हॾी टुटल आहे। वाज़े रहे त जवाबदार वज़ीर राजड़ खे गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद मां गिरफ़्तार कयो वियो हो। सकरंड वासी नीगर राहुल जंडावड़े जे खून सां इंसाफ़ लाइ नवाबशाह में मक़तूल नीगर जे पीउ ॿीजल जंडावड़े, माउ ऐं ॿियनि अॻवाननि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सवें माण्हुनि 0 पॉइंट खां DIG ऑफिस ताईं रैली कढी धरणो हयो। धरणे में सियासी समाजी कारकुननि ऐं औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते राहुल जंडावड़ो जे माउ पीउ ऐं ॿियनि इल्ज़ाम हयो त पुलिस ऐं लाॻापियल इदारा असुल जवाबदारनि खे बचाइण ऐं राहुल जे खून खे लोहण जी कोशिश करे रहिया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त केस जी आला सतह जी जांच कराई वञे ऐं जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो त नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो। ASP सिटी दुरताबश धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं ख़ातिरी कराई त जल्द ॿीहर जांच कमेटी जोड़े साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने जांच कई वेंदी, जंहिं बैदि धरणो पुरमन नमूने ख़तमु कयो वियो। हैदराबाद में मुबैना खंभे गुम कयल नौजवान जे वारसनि हटड़ी बाईपास ते धरणो हणी क़ौमी शाहराह ब्लॉक करे छॾियो।
ॻोठ किरड़ सोलंगी वासी नौजवान शाहरुख़ जे वारसनि औरतनि ऐं ॿारनि समेत धरणो हंयो। धरणे सबबि कराची ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। 3 कलाकनि ताईं रोड ब्लॉक रहियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। मुज़ाहिरीन चयो त शाहरुख़ खे 2 महीना अॻु बेगुनाह खंभे गुम कयो वियो। संदसि हयाती खे ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौरु नौजवान खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में क़ौमी शराह खे अणॼातल मुदे ताईं ब्लॉक करे छॾींदासीं। लाड़काणे में गैरियो भरिसां ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बुलेदी जे रवासियुनि तरफ़ां 5 ॾींहं अॻु पुराणे तकरार तां मुबैना क़त्ल कयल 55 वरहनि जे पीरसन लुत्फ़ अली बुलेदी जे क़त्ल केस में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मक़तूल पीरसन जी घरवारी मोमा ख़ातून, पंहिंजी ॾेराणी हुरा ख़ातून, सदोरे नदीम असद बुलेदी ऐं ॿियनि सां गॾिजी मीडिया अॻियां दाहियो त असांजो बासर माइटनि सां पुराणो ज़मीन जो तकरार हलंदड़ हो, जंहिं तां बासरनि गोलियूं हणी मुंहिंजे मुड़ुसु लुत्फ़ अली खे क़त्ल कयो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। आख़िरी चौदगी भरिसां सरकारी हाई स्कूल मोहम्मद ख़ान शहर खे मक़ामी ॻोठाणनि ताला हणी एहतिजाजनि बंदि करे छॾियो। सवें शागिर्द ऐं उस्ताद मुख्य गेट खां ॿाहिरि 3 कलाक बीठल रहिया। तदरीसी अमल बंदि रहियो। उस्ताद हिदायत अली, मुमताज़ इसरार, शाहिद ऐं कादिर बख़्श शर जी अॻुवाणी में ॻोठाणनि जो स्कूल जे गेट खे ताला हणी दरवाज़े अॻियां एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन दाहियो त सरकार जे स्कूल क़ाइमु करण वक़्तु दस्तावेज़ी लिखित थियल आहे त नाइब कासिद, चौकीदार, पटेवाले समेत लोअर स्टाफ जूं नौकरियूं मक़ामी ॻोठाण खे ॾिनियूं वेंदियूं, पर ताज़ो 1 खां 4 ग्रेड जे नौकरियुनि दौरान मक़ामी ॻोठाणनि खे नज़रअंदाज़ करे मनपसंद माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं वियूं आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते नौकरियूं ॾिनियूं वञनि। जेकॾहिं नौकरियूं न मिलियूं त स्कूल जी तालाबंदी जारी रहंदी। लाड़काणे में क़ौमी बाई लेडीज़ क्लब तरफ़ां गुज़िरियल राति पार्क में मच कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें फरीदा पेचो, डॉक्टर अनिला इसराण, फ़खरुनिसा ख़ासखेली, हमीदा ख़ासखेली, फ़हमीदा अबड़ो, रोज़ीना गुलाब शाह, अनीता, रिहाना, शाज़िया जलबाणी, डॉक्टर मीना समेत वॾे अंग में औरतनि शिरकत कई। उन मौक़े ते औरतनि जो चवणु हो त अहिड़े क़िस्म जा सक़ाफ़ती ऐं समाजी प्रोग्राम मुनक़िद करण सां हिक ॿिए सां हमाहंगी पैदा थिए थी। गॾोगॾु समाज में शऊर वधे थो ऐं सिख्या जा नवां दर खुलनि था। हुननि वधीक चयो त अहिड़ियूं गॾिजाणियूं ज़हनी सकून, ख़ुशियनि ऐं फ़िक्री सघ में वाध जो सबबु बणिजनि थियूं, जंहिंसां औरतुनि जी ज़हनी ऐं समाजी सलाहियतनि खे उजागर करण में मदद मिले थी। दादू शहर जी ग़रीबाबाद कॉलोनीअ जी उमराणी बिरादरी जे माण्हुनि दादू पुलिस जे ॾाढ जबर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अमजद अली उमराणी, हाकिम उमराणी, राशिद अली, कामरान अली असगर, बरकत अली, दानिश उमराणी ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 5 ॾींहनि खां दादू पुलिस बिना जवाज़ असां मथां ज़ुल्म करे असांजे पढ़ियल लिखियल नौजवाननि खे खंभे गुम करे उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल करे पई। हुननि चयो त असांजो कंहिं बि क़ौम परस्त पार्टियुनि सां तालुक़ु न आहे। हुननि मुतालबो कयो त दादू पुलिस हिकु उस्ताद अमजद अली उमराणी मथां कलम 144 जी भंजकड़ी जो केस दाख़िल कयो आहे, जंहिंजी कोर्ट मां ज़मानत कराई आहे। वरी असांजे ॿिए नौजवान अमीन उमराणी मथां केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त केस ख़तमु कया वञनि। थरड़ी मोहबत में सियासी ऐं समाजी वर्कर कामरेड अनवर मला नेशनल प्रेस क्लब थरड़ी मोहबत अॻियां मंशा जे सरेआम वाइपे ख़िलाफ़ ॻिची में तओ टंगे अनोखो एहतिजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते हुन चयो त राधण, थरड़ी मोहबत ऐं भरपासे जे ॻोठनि वस्ती वाहणनि में मंशा जो वाइपो आम थी चुको आहे, जंहिंजे करे नौजवान नसल तेज़ी सां मंशात जो आदी थींदो पियो वञे। हाणे मंशात शहरनि खां ॿाहिराड़ियुनि ताईं पहुची चुको आहे ऐं वखर जा विकिरो थिए पियो। हुन मुतालबो कयो त मंशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जामशोरे जे ॿोल्हाड़ी कणिक गोदाम मां 64 करोड़ 48 लख 35 हज़ार रुपयनि जूं 64,483 कणिक जूं बोरियूं विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट जामशोरो वॾे पैमाने ते जांच जो दाइरो वधाईंदे एंटी करप्शन थाणे ते
असिस्टेंट डायरेक्टर ज़ीशान हैदर जी फरियाद ते डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर नवीद अहमद ताहिर, फूड इंस्पेक्टर अलहनी मेमण, फूड सुपरवाइज़र अली रज़ा बिरोही मथां केस दाख़िल कंदे एंटी करप्शन टीम नुशर फिरोज़ जे पडीदन वारे इलाइक़े में कार्रवाई कंदे फूड इंस्पेक्टर अलहनी मेमण खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेर ख़ैरु।